अञा बि असां साहब असांजो साईं हुयो, हाणे मां उन खे छॾे करे सिंध पीपल्स पार्टी, पाकिस्तान पीपल्स पार्टी, मोहतरम बिलावल साहब, भुट्टो चेयरमैन साहब, अदी फिलहाल टालपुर साहब, असांजो साईं मौज़न अब्दुल फताह साहब, भुट्टो साहब दीदार साहब जन सां असांजी मोहबत मोहे विधो आहे। उन्हनि सां असां जीव करे ऐलान आहे, मां मुंहिंजी बिरादर मुंहिंजी संगत साथ असां सां भाउनि सां पिया हलंदासीं। शहर जे मोअज़िज़ मोहम्मद सूमर खोखर साहब जे तॾे ते आया आहियूं, जेको ॾाॾे जे नाले सां मशहूरु आहे, जंहिंजी सियासी तौर वाबस्तगी ऐं ॿी पार्टीअ सां सालनि खां हुई। अॼु उहो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे क़ाइद मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी जदोजहद खे नज़र में रखंदे असांजे हल्के जी MP मोहतरमा अदी फरियाल साहब जी ख़िदमतुनि खे नज़र में रखंदे इलाइक़े जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी ख़िदमतुनि खे नज़र में रखंदे पंहिंजूं पुराणियूं वाबस्तगियूं छॾे करे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन ते एतमाद कंदे पीपल्स पार्टीअ जे तिरंगे झंडे में अचे पीपल्स पार्टीअ में ऐलान कयो आहे। मां संदसि खे पीपल्स पार्टीअ जे अगण ते अचण ते दिलि जे गहराइनि सां भली का पाकिस्तान पीपल्स पार्टीअ हमेशह ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जी मज़लूमनि जी ख़िदमत कई आहे। उन पंहिंजे हिन तारीख़ में, पाकिस्तान जे तारीख़ में पंहिंजे किरदार सां, पंहिंजे ख़िदमत सां इहो साबित करे ॾेखारियो आहे त हिन मुल्क जे अंदरि ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जी जेकॾहिं पार्टी आहे त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, जेका हमेशह अवाम जे ताक़त ते यकीन रखे थी, जंहिं हमेशह जमहूरियत ते यकीन रखियो आहे, जंहिं हमेशह ग़रीबनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ मुसलसल जदोजहद कंदे मंज़िल मक़सूद माणियो आहे।